बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। 100 न्यूज़ में भली कार। खानपुर महर में 100 न्यूज़ रिपोर्टर अली दोस्त गडानी मूजिब खानपुर महर वेझो लुंडी ट्रोड़ी में रिश्तो न मिलण ते जवाबदार रफ़ीक पयार हमलो करे नौजवान नारी सायरा पयार के गोलियों हणी कत्ल करे फरार थी वियो। जवाबदार नारी के वालिद का रिश्तो घुरियो जेको न ॾियण ते हुन हमलो करे घर अंदर मानी पचाईंदड़ सायरा मथा पिस्टल जा फायर कया। नारी मौके ते ही कत्ल थी वई जॾहिं त जवाबदार फरार थी वियो। लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल आंदो वियो। मक़तूला जे पीउ जो चवण हुयो त जवाबदार मूंखां धीअ जो संग घुरियो पर मुंहिंजे बैट शाहबाज़ पयार सां मंगणी थियल हुई ऐं जल्द शादी थियण वारी हुई। अॼु जवाबदार रफ़ीक पंहिंजे पीउ रियाज़ सां गॾिजी हमलो करे मुंहिंजी न्याणी खे क़त्ल करे छॾियो आहे।